हाणे बाबा बधाई ऐं बिदाई था ॾियनि। इहे आहे 20/1/1982 जा मावक आहिनि। बाबा चवनि था अॼु विश्व कल्याणकारी बाप दादा विश्व जे चारों ओर जे ॿारनि खे सम्मुख ॾिसनि था। सभी ॿार पंहिंजी यादि जी शक्ति सां आकारी रूप में मधुबन पहुची विया आहिनि। हर हिकु ॿार जे अंदरि मिलन मल्हाइण जो शुभ संकल्प आहे। वैसे भी कल्ह बाप दादा मिलन आहे न, त जॾहिं बाप दादा मिलन हूंदा त बाबा चईंदा न सिर्फ़ु साकारी न आकारी सभा बि बाबा ॾिसंदा आहिनि। बाप दादा सर्व ॿारनि खे ॾिसी हर्षित था थियनि। श्री बाप दादा हर हिकु ॿार जी विशेषता खे ॼाणंदा आहिनि। उन विशेषता जे आधार ते हर हिकु पंहिंजो विशेष पार्ट वॼाईंदा आहिनि, है न। बाप दादा हर हिकु जी विशेषता खे ॼाणंदा आहिनि। उन विशेषता जे आधार ते हर हिकु पंहिंजो विशेष पार्ट वॼाईंदा आहिनि। इहे ई ब्रह्मण आत्माउनि जी व ब्रह्मण परिवार में नवीनता आहे, जो हिकु बि ब्रह्मण आत्मा विशेषता जे सिवाय साधारण न आहे, है न। त ॾिसो बाबा जे ज्ञान में हर आत्मा में कोई न कोई विशेषता आहे, साधारणता न आहे। सभी ब्रह्मण अलौकिक जन्मधारी अलौकिक आहिनि। हिन लाइ सभी अलौकिक अर्थात कोई न कोई विशेषता जे कारण विशेष आत्मा आहिनि। विशेषता जी अलौकिकता आहे न, है न। बाबा चवनि था विशेषता जी अलौकिकता आहे। हिन करे बाप दादा खे ॿारनि ते नाज़ आहे। बाबा चवनि था विशेषता जी अलौकिकता आहे, हिन करे बाप दादा खे ॿारनि ते नाज़ आहे। सभु विशेष आत्मायूं आहियो न। ईअं ई पंहिंजे हिन अलौकिक जन्म जो, अलौकिकता जो, रूहानियत जो, मास्टर सर्वशक्तिवान जो नशो पंहिंजे में सम्झंदा आहियो। अलौकिक जन्म जो, अलौकिकता जो, रूहानियत जो, मास्टर सर्वशक्तिवान जो नशो, अलौकिक जन्म, अलौकिकता, रूहानियत, मास्टर सर्वशक्तिवान जो नशो पंहिंजे में सम्झंदा आहियो। ये नशो सर्व प्रकार जी कमज़ोरियुनि खे समाप्त करण वारो आहे। ये जेको नशो आहे न, अलौकिकता जो, रूहानियत जो, मास्टर सर्वशक्तिवान जो, ये नशो सर्व प्रकार जी कमज़ोरियुनि खे समाप्त करण वारो आहे, है न। मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहियां। त सदा जे लाइ सर्व कमज़ोरियुनि खे विदाई ॾियण जो मुख्य साधन छा था ॿुधाइनि बाबा? सदा स्वयं खे ऐं सर्व के संगम युगी विशेष आत्माउनि जे विशेष पाठ जी बधाई ॾियो। सदा खुद की आत्मा समझी परमात्मा जी याद में रहो और खुद के अलौकिक समझो, संगम युगी समझो। संगम युग में आयूं त कलयुग की विदाई, कलयुग की विदाई और सत्युग अञा अचणो आहे। संगम युग ते छा आहे? आत्मा आत्मा पावा, आत्मा भाव आहे। बस ज़्यादा से ज़्यादा भाव है ना। तब
संगम युग ते आहियूं त बाबा ई असांजा बाप आहिनि, त बाबा जा जो गुण, जो सुभाउ संस्कार, जो संस्कार आहिनि उहे असांजा थी विया, है न। जीअं कोई बि विशेष ॾींहुं हूंदो आहे, उहो कोई विशेष कार्य कंदो आहे त छा कंदा आहिनि, उनखे बधाई ॾींदा आहिनि, हिक ॿ खे बधाई ॾींदा आहिनि, है न। कोई बि विशेष ॾींहुं हूंदो आहे त बधाई ॾींदा आहिनि। त सॼे कल्प में संगम युग जो हर ॾींहुं विशेष ॾींहुं आहे, हर ॾींहुं विशेष ॾींहुं आहे, ऐं तव्हां विशेष युग जा विशेष पाठधारी आहियो। सोचो हिन सृष्टि ते संगम युग थो हले, मतिलबु माण्हू त सोचनि ई था न युद्ध थो हले, अलाए लड़ाई न थिए, ईअं न थिए, ऐं असांखे त पतो आहे लड़ाई थियणी आहे, है न। लड़ाई थियणी आहे न, थियणी आहे, असांखे त पतो ई आहे लड़ाई थियणी आहे। असां त हिकदमि बेफ़िक्र आहियूं, है न। असां त तयारु वेठा आहियूं, कॾहिं लड़ाई थिए त असांजो स्वर्ग अचे, है न। सभु आत्मायूं वीचारी मुक्तिधाम में पहुची वञनि। त बाबा असांखे चवनि था कि सोचो, है न। बाबा चवनि था सर्व खे, जीअं कोई विशेष ॾींहुं हूंदो आहे, जीअं हाणे त्योहारनि जो समय थो हले त माण्हू कोई न कोई रीति बधाई ॾींदो आहे, त सॼे कल्प में हाणे संगम युग जो, हाणे भॻवानु स्वयं हिन धरती ते आया आहिनि, भॻवानु ख़ुदि ॾिसनि था कि मुंहिंजा ॿार ई त्योहार में छा छा कंदा रहंदा आहिनि, है न। त संगम युग जो हर ॾींहुं विशेष ॾींहुं, तव्हां विशेष युग जा विशेष पाठधारी आहियो, ऐं असांखे बि पतो आहे सभु छा छा था करनि, बाबा खे कीअं कीअं यादि था करनि, बाबा जा इहे अलॻि अलॻि रूप ठाहे करे कीअं यादि था करनि, तव्हांखे कीअं यादि था करनि, इन करे तव्हां विशेष आत्माउनि खे हर कर्म अलौकिक अर्थात विशेष आहे न। बाबा चईंदा न साक्षी थी करे ॾिसो, साक्षी अगरि तव्हांखे काॾे वञिणो बि पवंदो आहे न, कंहिं त्योहार ते, कंहिं फंक्शन ते, त साक्षी थी करे ॾिसो कि माण्हू छा छा था करनि ऐं इन जो यथार्थ अर्थ छा आहे, है न। त बाबा चवनि था कि विशेष युग जा विशेष पाठधारी आहे, इन करे तव्हां विशेष आत्माउनि जो हर कर्म अलौकिक अर्थात विशेष आहे। त सदा आपस में भी मुबारक ॾियो, स्वयं खे भी मुबारक ॾियो, बधाई ॾियो। सदा आपस में भी मुबारक ॾियो कि असां विशेष संगम युग जो हर ॾींहुं असांजो विशेष आहे, हिन विशेष युग जा असां विशेष पाठधारी आहियूं। इन करे तव्हां विशेष आत्माउनि जो हर कर्म अलौकिक अर्थात विशेष आहे, त सदा आपस में भी मुबारक ॾियो, स्वयं खे भी मुबारक ॾियो, बधाई ॾियो। जिते बधाई हूंदी उते विदाई थी वेंदी, मतिलबु पुराणेपन जी विदाई थी वेंदी। त हिन डबल विदेशन जे सीज़न जो सार इहे ई यादि रखो, बधाई ॾियो, सदा बधाई द्वारा विदाई ॾियणो आहे। संगम युग जी विदाई ॾियो, मतिलबु कलयुग जी विदाई। इहे ई ॿ शब्द यादि रखिणो आहे, विदाई ॾियणी आहे, विदाई ॾियणी आहे न, विदाई ॾेई छॾी, वरदान भूमि ते अचणु मतिलबु सदा जे लाइ कमज़ोरनि खे विदाई ॾियो। संगम युग जी बधाई मतिलबु कलयुग जी विदाई, कमज़ोरनि जी विदाई, कमी कमज़ोरनि जी विदाई। रावण खे त जलाए ॾींदा आहियो, लेकिन रावण जे वंश अर्थात वंश पंहिंजा दाव लॻाईंदा आहिनि। रावण खे त जलाए ॾींदा आहिनि, लेकिन रावण जो जेको वंश आहे न, उहो पंहिंजो दाव लॻाईंदा आहिनि। जीअं तव्हांजी साकारी दुनिया में कोई वॾी प्रॉपर्टी वारो शरीर छॾंदो आहे न, त उनखे
भूले भटके हुए संबंधी बि अची करे उन जा भूले भटके हुए संबंधी बि अची करे निकिरी वेंदा आहिनि न। कंहिंजी शादी हूंदी आहे न, जे कंहिंजी शादी हूंदी आहे, कोई ख़ुशी जो प्रोग्राम हूंदो आहे, त बि ख़ुशी जे प्रोग्राम में बि माण्हू पंहिंजे संबंधनि खे इनवाइट कंदो। पर कॾहिं कॾहिं आहे न कंहिंखे इनवाइट न बि कंदा आहिनि, पोइ उहे अची न सघंदा आहिनि। लेकिन जॾहिं कोई शरीर छॾंदो न, हुन में त कोई इनवाइट न कंदो आहे, अख़बार में विझी छॾंदा आहिनि। पोइ दूर दूर जा जेका हूंदा न, जेका दुश्मन बि हूंदा, उहे बि अची करे सर ते ईंदा, टे ते ईंदा, 12 ते ईंदा। त रावण मरी वियो न रावण, लेकिन उन्हनि जा जेका वंश वारा आहिनि न, त उहे बि ईंदा आहिनि, है न। त बाबा चवनि था रावण जे वंश पंहिंजो दाव लॻाइण, जीअं कि साकारी दुनिया में कोई वॾी प्रॉपर्टी वारो शरीर छॾंदो न, त हुन जा भूले भटके हुए संबंधी बि निकिरी ईंदा। ईअं रावण खे बि त मारे वरितो आहे, लेकिन उन जा वंश त पंहिंजो हक़ वठण लाइ सामनो कंदा आहिनि। ॾिसो, ईअं त माण्हू चए असांजो आहे न कंहिंसां संबंध न आहे, उहा ॼाण उन्हनि जो कमु ॼाणे। लेकिन सम्झो कंहिंजी धीउ आहे न ब्रह्म कुमारीस में वञे थी, है न, त हुनजा माउ बाप अगेंस्ट हुया, हुनजा माउ बाप त शरीर छॾे हली विया। लेकिन हाणे हुननि जा जेका काका मामा चाचा जेका आहिनि न, उहो पंहिंजो हक़ जताइण ईंदा कि न न असांजो ख़ानदान मां आहिनि, असांजा आहिनि, ईअं हूअं। वैसे त हुननि कोई मामो काको चाचो कोई कंहिंजी वैल्यू न आहे, है। ॾिसो, कोई प्रॉपर्टी जो हूंदो आहे, सिंपल सी ॻाल्हि आहे, कोई प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट कंदो आहे, सम्झो 2 भाउर आहिनि, प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट कंदा। अगरि कंहिंजा कोई चईंदो असांजे ॿार जो इहो बि आहे, इहो बि आहे, इहो बि आहे, त चईंदो छाजो ॿार जो। हुन समय त ॿारनि खे काउंट बि न कंदा आहिनि, धीअरुनि खे त काउंट ई न कंदा आहिनि। लेकिन अगरि कंहिंजी धीअ वञी भॼी करे लव मैरिज करे, त हुनजे काका मामा चाचे जी कीअं इज़त ख़राब थी, हुननि जो त मतिलबु ई न आहे। प्रॉपर्टी ॾियण में त न, हाणे उहो पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि करे वञे, हुनजे माउ बाप जो नाम बदनाम थियो न, हुनजा माउ बाप त विया मरी विया, काका मामा चाचा खे छो थी प्रॉब्लम थिए। त हिते बि ईअं ई आहे, ये रावण जा जेका वंश आहिनि न, इहे ई आहिनि, जंहिंजा माउ बाप रावण जीअं अगरि कंहिंखे पंहिंजे ॿारनि खे अगरि बाबा सां मिलण न ॾियनि न, त चलो वॾा रावण त मरी विया। छो जो छा थींदो आहे, जॾहिं तव्हां ज्ञान में ईंदा आहियो न, अगरि कोई तव्हांजे अगेंस्ट हूंदो आहे न, ऐं तव्हां बाबा खे यादि कंदा रहंदा आहियो, त ऑटोमेटिकली न बंधन समाप्त थींदा वेंदा आहिनि, है न। बंधन समाप्त थींदा आहिनि, त वॾा वॾा रावण जेका हूंदा आहिनि न, जेका माउ पीउ जे रूप में हूंदा आहिनि, उहे त मरी विया। लेकिन उन्हनि जा जेका भाउ भेण, उन्हनि जा जेका कज़न, उहो ॾाढे परे जो रिश्तो, उहो बि चईंदा कि हा असांजी फलाणे जी धीअ हेॾे वेंदी आहे, हीअं थियो। पहिरियों त मतिलबु ई न, हाणे त प्रोग्राम था करो त थोरी फलाणे जी असांजे परां जी आहे त हिनखे बि ख़र्ची ॾियो, हिनखे बि तोहफ़ो ॾियो, हीअं हुन समय त न ॾींदा। पोइ हुननि जी धीअरूं कुझु बि करनि, हुननि जा ॿार कुझु बि करनि, तव्हांखे छो, तव्हां चओ असांजो त मतिलबु ई न आहे, है न। त उन हिसाब सां बाबा असांखे चवनि था कि वॾा वॾा रावण जा भूत हूंदा आहिनि न, काम क्रोध लोभ मोह अहंकार, इहे सभु त मरी विया। लेकिन ईर्षा द्वेष नफ़रत घृणा सूक्ष्म रूप में आलस्य अलबेलोपन ईअं ईंदा आहिनि। उन्हनि जा वंश जो आहे न, उहो पंहिंजो हक़ जताइण लाइ ईंदा आहिनि, सामनो कंदा आहिनि, उन वंश खे विनाश करण में कॾहिं कॾहिं कमज़ोर थी वेंदा आहिनि। जीअं काम क्रोध लोभ अहंकार, इन्हनि जे वंश अर्थात वॾा, उन्हनि जा वंश अर्थात अंश वॾे रॉयल रूप में पंहिंजो ठाहे छॾंदा आहिनि।
काम क्रोध लोभ मोह अहंकार जेका वंश हूंदा आहिनि न नंढा नंढा, लोभ जो अंश आहे आवश्यकता। जे लोभ त वॾो भूत आहे, हुन उहो त छॾे छॾियो, लेकिन लोभ जो अंश केरु आहे? आवश्यकता। चईंदा न हिन जी आवश्यकता आहे, हिन जी आवश्यकता आहे, ईअं ईअं करे चीज़ इकट्ठी कंदा रहंदा। हाणे बाबा त चईंदा आहिनि की अंत में तव्हांखे दाल रोटी मिलंदी। अंत में थोड़ी असां सोचदासीं कि हिन दाल रोटी सां विटामिन प्रोटीन पूरी नथी थिए, शरीर जा पूरा हुनखे न्यूट्रिशन प्रोटीन नथो मिले। हाँ, पैसा आहिनि त ठीकु आहे, इहा हिन जी आवश्यकता आहे, हिन जी आवश्यकता आहे, हिन जी आवश्यकता आहे। त लोभ जो वंश आहे, अंश आहे आवश्यकता। लोभ न आहे लेकिन आवश्यकता सभु आहे। जेतिरो थी सघे न सिंपल रीति रहो। हीअं त तव्हां सोचंदव न, तव्हां चईंदव हिन जी बि आवश्यकता आहे, हिन जी बि आवश्यकता आहे, हिन जी बि आवश्यकता आहे, लेकिन हुन जे बिना कमु हली सघंदो आहे न। हीअं सोचो, तव्हां चओ पैसा आहिनि त भई ठीकु आहे, हिन में यूज़ करे था वठूं, हा न, उहा अलॻि ॻाल्हि आहे। उहो तव्हां बाबा खे ॿुधाए करे, मतिलबु हीअं न कि हुन जे बिना असांखे बार बार संकल्प अचे कि न इहे वठां, जेसिताईं वठां न तेसिताईं चैन न ईंदो। ऐं वठी बि ईंदा आहिनि, पोइ पई हूंदी आहे। आवश्यकता जी बि हद आहे। अगरि आवश्यकता बेहद में हली वेंदी आहे न त लोभ जो अंश थी वेंदो आहे, है न। आवश्यकता बेहद में थी वेंदी आहे न त लोभ जो अंश थी वेंदो आहे। मतिलबु हिकु आवश्यकता आहे, भई ठीकु आहे, रोटी खाइण लाइ आवश्यकता आहे, भाॼी थी, दाल चांवर फुल्का इहा वग़ैरह, ठीकु आहे। लेकिन असां सोचूं कि रोटी त मिली वई, हाणे हिन में हिन जी बि इहा बि खपे, इहा बि खपे, इहा बि खपे, इहा बि खपे, आवश्यकता आहे, त उहा पोइ बेहद में हली वियो, पोइ उहा लोभ जो अंश थी वियो। इहे काम विकार न, सदा ब्रह्मचारी आहिनि, लेकिन कंहिं आत्मा जे प्रति विशेष झुकाव आहे, जेके रॉयल रूप में स्नेह चईंदा आहिनि, है न। जीअं सम्झो स्त्री पुरुष, या अॼुकल्ह न स्त्रियुनि में बि ग़लति कमु थींदो आहे, पुरुष में बि ग़लति कमु थी वेंदो आहे, है न। त माण्हू चईंदा न मूंखे हुन जी, कॾहिं कॾहिं बाबा चईंदा न कंहिंजी विशेषताउनि सां कोई भाई चए थो कि हा हिन भेण में इहा विशेषता सुठी आहे, हिन आत्मा में इहा विशेषता सुठी आहे, है न। त हुनजे ठीकु आहे, सुठी आहे, त बाबा हिननि खे ॾिनी अथई, बसि ठीकु आहे। लेकिन पोइ हुननि जे प्रति अगरि विशेष झुकाव थी वेंदो आहे न, पोइ हिननि खे बि हीअं फैसिलिटी ॾियो, हीअं ॾियो, हीअं ॾियो, जेके रॉयल रूप में स्नेह चइबो आहे। एक्स्ट्रा स्नेह अर्थात काम जो अंश, सभिनि जी उहा विशेषता आहे, सभी महारथी आहिनि। स्नेह राइट आहे, लेकिन एक्स्ट्रा अंश आहे। हिन प्रकार क्रोध खे बि जीते वरितो, लेकिन कंहिं आत्मा जे कोई संस्कार ॾिसते हुए न स्वयं अंदरि ज्ञान स्वरूप खां हेठि अची वेंदा आहिनि, हुन आत्मा सां किनारो करण जो प्रयत्न कंदा आहिनि। श्री हुनखे ॾिसते हुनजे संपर्क में ईंदे अवस्था हेठि मथे थी वेंदी आहे। हिन करे स्वभाव खे ॾिसी किनारो करणु इहे बि घृणा आहे, अर्थात क्रोध जो अंश आहे, है न। बाबा छा चई? बाबा छा था चवनि? लोभ जो अंश आहे आवश्यकता, बेहद में आवश्यकता हली वई त। काम जो अंश आहे एक्स्ट्रा स्नेह, स्नेह राइट आहे, लेकिन एक्स्ट्रा न हुजिणो खपे हुननि जे प्रति।
एतिरो बि स्नेह न हुजिणो खपे की असां मूंखे बसि उहो ई यादि था अचनि, हुन जे लाइ सभु कुझु कंदा रहो। ऐं बाबा हाणे चवनि था क्रोध जो अंश छा आहे? उन आत्मा जा बुरा स्वभाव संस्कार ॾिसते हुए हुन सां किनारो करणु, है न। छो जी सम्झो कि न, जीअं सम्झो कंहिंजो ॿारु चयो नथो मञे ऐं बाबा असांखे चए थी कि क्रोध न करो। तव्हांखे लॻे थो कि इहे अहिड़ा कमु करे थो त मूंखे क्रोध थो अचे, त तंहिंखां सुठो मां न हिन सां, मूंखे हिन जी आदत वणे नथी, मूंखे सुठो ई नथो लॻे, त तव्हां न हुन सां किनारो करे छॾियो। अंदरि त गुस्सो आहे न, है न। हुनखे ॾिसते संपर्क में ईंदे तव्हांजी अवस्था हेठि मथे थिए थी, इन करे स्वभाव खे ॾिसी तव्हां किनारो करे छॾियो। इहे बि घृणा अर्थात क्रोध जो अंश आहे। जे क्रोध अग्नि सां जलण जे कारण दूरि रहंदा आहिनि न, त इहे सूक्ष्म घृणा बि क्रोध जी अग्नि जे समान आहे, किनारो करे छॾंदा आहिनि। इनखे रॉयल शब्द आहे, पंहिंजी अवस्था खे ख़राबु करे इन सां किनारो करणु ई सुठो आहे। जो माण्हू चईंदा आहिनि न, अरे छा मां हिनखे ॾिसी रोज़ु पंहिंजो मूड ख़राबु करां, तंहिंखां सुठो त मां न किनारो ई थो करे छॾां। इहे शब्द आहिनि। अगरि कंहिंमें क्रोध जो अंश आहे न, त उहे ईअं चईंदा आहिनि। न्यारो ठहिणु ॿियो चीज़ आहे, किनारो करणु ॿियो चीज़ आहे, है न। कंहिंसां न्यारो थी वञे उहो ॿियो चीज़ आहे, लेकिन कंहिंसां किनारो करे वठंदा आहियूं न, न्यारो मतिलबु कि उहो करे थो लेकिन असां हुन ते ध्यानु ई नथा ॾियूं, इनखे चइबो आहे न्यारो। ऐं किनारो मतिलबु उहो करे बि थो, असां ॾिसूं बि था, असां हुतां हटी वियासीं। न्यारे में असांजे अंदरि संकल्प न हलंदा हुनजे प्रति, शुभ भावना शुभकामना रहंदी। ऐं किनारो करण में हुनजे प्रति संकल्प रहंदा। प्यारो ठही न्यारो ठहींदा आहे, उहो राइट आहे, लेकिन सूक्ष्म घृणा भाव आहे, ईअं आहे, इहो त बदिलंदो ई न। अहिड़ा सदा जे लाइ उनखे सूक्ष्म में श्रापित करे छॾंदा आहियो, है न। ऐं वरी अगरि तव्हां इहे चईंदा न कि त बदिलंदो ई न, त हुनखे सूक्ष्म में श्रापित करे छॾंदा आहियो। सेफ रहो, लेकिन हुनखे सर्टिफिकेट फाइनल न ॾियो, है न। असां केरु थींदा आहियूं हुनखे फाइनल सर्टिफिकेट ॾियण वारो, कि त बदिलंदो ई न। असां छो पंहिंजे मथां उनजे मथां ईअं अशुभ भावना रखी ख़ुदि बि पाप फालतू में असां बोझ खणूं। अच्छा, ओम शांति बाबा खे यादि करो। ओम शांति। बाबा चवनि था, ईअं ई विशेषता खे ॾिसंदे हुए सदा सर्व जे प्रति श्रेष्ठ भावना ऐं श्रेष्ठ कामना रखंदे हुए हिन अंश खे बि विदाई ॾियो। हाणे हिन अंश खे बि विदाई ॾियो। कहिड़े अंश खे? कंहिंसां घृणा करणु, पंहिंजी श्रेष्ठ भावना ऐं श्रेष्ठ कामना खे छॾो न। केॾी गहरी ॻाल्हि आहे न। ऐं इहा धारणा करणु ज़रूरी आहे। पंहिंजो बचाव कंदे हुए ॿियूं आत्माउनि खे किराए करे पंहिंजो बचाव न करो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कई सम्झो कि आहे न, अगरि नुंहं में कोई गड़बड़ी आहे त ससु छा कंदी कि अरे हीअ त ॾाढी ख़राबु आहे, हीअं चई करे हुन सां किनारो बि कंदी, माण्हुनि खे ॿुधाईंदी बि कि त ॾाढी ख़राबु आहे, हीअं कंदी आहे हीअं कंदी आहे, ऐं किनारो बि कंदी। त बाबा असांखे चवनि था, मतिलबु पंहिंजो बचाव कंदा ऐं ॿियूं आत्माउनि खे किराईंदा, सॼो दोष हुनजे मथां कि उहो ख़राबु आहे। ईअं न करो। त बाबा चवनि था,
अगरि कंहिं तव्हांजी नुंहुं ख़राब बि आहे, तव्हांखे उन सां गॾु रहणो बि पए थो, त मन में इहे ई यादि रखो, सभु ठीकु थी वेंदा, इहे सुठी थी वेंदी, बसि सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा। श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ कामना रखंदे हुए इन घृणा भाव खे छॾो। पंहिंजी श्रेष्ठ भावना और श्रेष्ठ कामना छॾो न, पंहिंजो बचाव कंदे हुए ॿियूं आत्माउनि खे किराए करे पंहिंजो बचाव न करो। ये घृणा भाव अर्थात किराइण थियो। ॿिए खे किराए करे पंहिंजे खे बचाइण, ये ब्राह्मणनि जी विशेषता न आहे, है न। असां ॿिए खे किराए छॾियो, भई ये ख़राबु आहे, हीअं हीअं, ख़ुदि खे बचायो था, त बाबा चवनि था इहा ब्राह्मणनि जी विशेषता न आहे। अगरि असांखे कंहिंसां घृणा थींदी आहे न की भई इहो त सुठो न आहे, त हिकु अंदरि आहे न हिकु फीलिंग ईंदी आहे की असां हिनखे किरायूं। सम्झो कंहिंखे आहे न कंहिंजी नुंहुं वणे नथी, त ससु छा कंदी, नुंहुं जी ग्लानी कंदी हेॾे होॾे, है न। अगरि नुंहुं खे कोई सुठो सुठो बि चए न, नुंहुं में कोई विशेषता त हूंदी न, आत्मायूं आहिनि त आत्माउनि में विशेष, अगरि कोई नुंहुं जी तारीफ़ करे न त उहा 2 बुरायूं करे वठंदी। पर ससु खे इहा सम्झ न आहे कि मां पंहिंजे पुट जो घर थी बिगाड़ां, है न। चलो ॿियो कुझु न, बाबा त ॾाढी ऊची ॻाल्हि था ॿुधाइनि, आत्मा आत्मा भाई भाई जी दृष्टि सां। कम से कम अगरि अज्ञानी माण्हू इहे बि सोचे कि अगरि कोई मुंहिंजी नुंहुं जी तारीफ़ करे थो, चल मूंखे त नथी वणे, मूंसां त हिन जो हिसाबु किताबु बुरो आहे, कम से कम 2 ॼणा तारीफ़ करनि था त करणु ॾियो न, भई ठीकु आहे, हुनजे पति जे साम्हूं हुननि जी कोई तारीफ़ करे न, त हुनखे 2 उल्टा सुल्टा ॿुधाए छॾे, है न। त बाबा असांखे चवनि था कि हीअं न करो। घृणा भाव अगरि असांजे अंदरि आहे कंहिंजे प्रति, त असां उनखे किराइण जी कोशिशि कंदासीं। चलो ठीकु आहे, असांखे हुनजी विशेषता न त नज़र अचे, छा पतो असांजो हुन सां बुरो हिसाबु किताबु हूंदो, त अगरि ॿिए खे नज़र अचे थी त असां छो हुनजी बुराई करूं। ऐं ज्ञान मार्ग जे हिसाब सां त बाबा असांखे चवंदा आहिनि कि तव्हां पूर्वज आहियो, तव्हां इष्ट आहियो, असां ई अगरि कंहिंजी बुराई कंदासीं त पोइ कीअं हलंदो। ॿिए खे किराए करे पंहिंजे खे बचाइण, इहे ब्राह्मणनि जी विशेषता न आहे कि न न इहे ई ख़राबु आहे। ख़ुदि खे बि बचायो, ॿियो खे बि बचायो, है न। माण्हू त न जेका घर में कमु करण वारी मायूं ईंदियूं आहिनि न, उन्हनि सां बि माण्हू बुराई कंदो, फलानी अहिड़ी आहे, फलानी ईअं आहे, फलानी हूअं आहे। बाबा त असांखे ॾाढी सारी युक्ति ॿुधाई अथई, ख़ुदि बि बचो, ॿियनि खे बि बचायो। त बाबा असांखे चवनि था ख़ुदि बि ख़ुदि खे बचायो, ॿियनि खे बचायो, इनखे चइबो आहे विशेष थियणु, विशेषता ॾिसणु। इहे नंढी नंढी ॻाल्हियूं हलंदे हलंदे 2 स्वरूप धारण करे वठंदियूं आहिनि। विशेष ठहियो, विशेषता ॾिसो, इहे यादि रखो बसि कि मूंखे हर हिक जी विशेषता ॾिसणी आहे, विशेषता वर्णन करणी आहे, ऐं ख़ुदि बि विशेष ठहिणो आहे। इहे जेके नंढी नंढी ॻाल्हियूं आहिनि न, घृणा भाव, इहे हलंदे हलंदे न 2 स्वरूप धारण करे छॾियूं आहिनि। हिकु त दिलि शिकस्त थी वेंदा आहियूं, ॿियो अलबेलोपन अची वेंदो आहे। अगरि असां कंहिंसां घृणा रखंदासीं, कंहिंसां नफ़रत कंदासीं, कंहिंसां किनारो कंदासीं, कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो चईंदासीं, त हुनजी कारण छा थी वेंदो, कॾहिं कॾहिं असां दिलि शिकस्त थी वेंदासीं ऐं ॿियो अलबेलो थी वेंदासीं। त हाणे रावण जे अंश खे सदा जे लाइ विदाई ॾियो।
वंश ऐं अंश सहित विदाई ॾेई छॾियो। इन ॿ रूपनि खे विदाई ॾियो, दिलि शिकस्त ऐं अलबेलोपन। कॾहिं बि दिलि शिकस्त न थियो, कॾहिं बि अलबेला न थियो। सदा पंहिंजे में बाप द्वारा मिली हुई विशेषता खे ॾिसो। मुंहिंजी विशेषता न, बाबा मूंखे इहा विशेषता ॾिनी अथई। मुंहिंजी विशेषता न आहे, बाबा ॾिनी अथई। अगरि सम्झो कॾहिं कॾहिं कंहिंखे ख़ुदि जे पुरुषार्थ जो बि अभिमान अची वेंदो आहे, त सभु चओ बाबा ई कराइनि था, बाबा ई कराइनि था। भले बाबा चईंदा आहिनि ड्रामा में आहे, इन करे तव्हां एतिरो पुरुषार्थ कंदा आहियो, पर असांखे कहिड़ी बि ॻाल्हि में आहे न माप न लाहिणो। बाबा बाबा बाबा, सभु बाबा था कराइनि, सभु बाबा था कराइनि। जीअं दादियुनि खे बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां हीअं था करो, हीअं था, मतिलबु केॾी सुठी हीअं था करो, त दादी चईंदी न सभु तव्हां था करायो, त सभु तव्हां था करायो। हालांकि बाबा बि असां सां तॾहिं कराए सघंदा आहिनि न जॾहिं असां उहो संकल्प करूं। बाबा त कराईंदा आहिनि, लेकिन संकल्प त असांखे करिणो आहे न, है न। जीअं दादियुनि संकल्प कयो असांखे हीअ सेवा करणी आहे, असांखे हीअं करिणो आहे, त बाबा उन्हनि खां कराइनि पिया, न। त बाबा चवनि था विशेषता सोचंदा पोइ अहंकार जो अंश अची वेंदो। मुंहिंजी विशेषता सां कमु छो न वतई बाबा, या वॾी दीदी दादियुनि, है न। असां में अगरि कोई विशेषता बि आहे त बाबा ई भरी अथई। बाबा खे उन विशेषता सां कमु वठिणो आहे त बाबा पाण ई वठी वठंदा, लेकिन संकल्प त करूं। लेकिन सम्झो कि तव्हां में कोई विशेषता बाबा ॾिनी अथई ऐं ॿियो कोई उन विशेषता खे इम्पोर्टेंस नथा ॾियनि, त कोई ॻाल्हि कोन्हे। हिन में असां ईअं छो सोचूं कि मुंहिंजी विशेषता सां कमु छो न वठनि, मुंहिंजी विशेषता खे ॼाणंदा न आहिनि, मुंहिंजी किथां आई। विशेष जनम जी गिफ्ट विशेषता पाइण, त जनमदाता गिफ्ट ॾिनी आहे, मुंहिंजी किथां थी उहा, मुंहिंजी विशेषता, मुंहिंजी नेचर। मुंहिंजी दिलि इहे चईंदी आहे, उहा मुंहिंजो दिलि इहे कंदी आहे, इहे मुंहिंजो न आहे, मुंहिंजी न आहे, लेकिन ये चिंता आहे। अगरि तव्हांखे लॻंदो न मुंहिंजी इहा विशेषता, मुंहिंजी इहा दिलि ईअं कंदी आहे, मुंहिंजो नेचर ईअं आहे, मुंहिंजी दिलि ईअं थी चए, मुंहिंजी न आहे इहे मुंहिंजो मुंहिंजो चइणु मतिलबु चिंता खे आवाहन था करो। तव्हां माण्हू चईंदा आहियो न वरी हरी करी, सम्झो इहे अंश समाप्त करो और सदा बाप द्वारा मिली हुई स्वयं जी विशेषता और सर्व जी विशेषता ॾिसो, अर्थात सदा स्वयं खे और सर्व खे बधाई ॾियो। बाबा कल्ह चई न बिदाई ऐं बधाई, परीहं बिदाई ऐं बधाई मतिलबु पुराणे खे बिदाई ॾियो, पंहिंजी सर्व कमज़ोरियुनि खे, कमी कमज़ोरियुनि खे बिदाई ॾियो ऐं सर्व खे संगम युग विशेष आत्मा जे विशेष पाठ जी बधाई ॾियो। ख़ुदि खे संगम युगी सम्झणु त मतिलबु पुराणे खे विदाई, नए जी बधाई। त बाबा चवनि था कि हाणे मुंहिंजो चइणु मतिलबु वरी आहे, चिंता आहे। तव्हां माण्हू चईंदा आहियो न हरी वरी करी, सम्झो इहा अंश समाप्त करो और सदा बाप द्वारा मिली हुई स्वयं जी विशेषता, सर्व जी विशेषता ॾिसो, अर्थात सदा स्वयं खे ऐं सर्व खे बधाई ॾियो, सर्व खे बधाई ॾियो। सभिनि जो अंश सम्झी वरितो न, हाणे मोह जो अंश ॿुधो। मोह जो अंश छा थियो, नष्ट मोह न थियो,
न थी आयो। अच्छा, मोह जो रॉयल रूप कोई बि वस्तु व व्यक्ति सुठो लॻंदो आहे। ये चीज़ मूंखे सुठी लॻंदी आहे। मोह न आहे लेकिन सुठी लॻंदी आहे। अगरि कहिड़े बि व्यक्ति या वस्तु में सुठो लॻंदो त सभु सुठो लॻणो खपे न। चपतिन वारा कपिड़ा बि सुठा त बढ़िया कपिड़ा बि सुठा, है ना। बाबा सही चवनि था कि सम्झो कोई चए थो कि मूंखे न मोह त न आहे पर ये कपिड़ो सुठो लॻंदो आहे, त ठीकु आहे, चपटी वारो बि हुजे त बि सुठो लॻणो खपे न, है न। चपटी वारा कपिड़ा बि सुठा त बढ़िया कपिड़ा बि सुठा। 36 प्रकार जो भोजन बि सुठो त सुखी रोटी गुड़ बि सुठो। हर वस्तु सुठी, हर व्यक्ति सुठो, ईअं न इहे ज़्यादा सुठो लॻंदो आहे न। केॾी जीअं रोटी, चलो ठीकु आहे, तव्हां चओ था इहा भाॼी सुठी, इहा सुठो, जेको ठाहियो सुठो। कोई माण्हू चईंदो न चल जेको बि ठाहियो आहे सुठो आहे, खाओ, त ठीकु आहे, जेको बि ठाहियो आहे हाणे सुखो हुजे या ताज़ो हुजे, बासी नथा चवनि बाबा, कॾहिं कॾहिं रोटी सुकी पईंदी आहे न, त चलो जो बि रोटी मिली, हाणे माण्हू गुरुद्वारे में लंगर खाईंदो आहे, सुबुह जी दाल राति ताईं बि मिलंदी हूंदी न, खाईंदा आहिनि न माण्हू, है न। कि कोई अगरि काथे काथे ईअं थींदो आहे भई माण्हू, दुनिया में माण्हू ॾाढो कुझु लंगर कंदा आहिनि, प्रसाद बांटदा आहिनि, त खाईंदा आहिनि न भई, धार्मिक स्थान जो भोजन कीअं बि हुजे, केतिरो बि हुजे, खाईंदा आहिनि, सभु सुठो सुठो चईंदा आहिनि, त हिन खे चइबो आहे मोह जो अंश बि न। ईअं न इहा ज़्यादा सुठी आहे, इहा घटि सुठी आहे, ईअं न। त बाबा चवनि था ईअं न, इहे ज़्यादा सुठो लॻंदो आहे, इहे कम, इहा वस्तु ज़्यादा सुठी लॻंदी आहे, ईअं सम्झी करे कार्य में न लॻायो। दवाई आहे, दवाई करे करे भले खाओ, लेकिन सुठो लॻंदो आहे इन करे मां खायां थी, ईअं न। सुठो अर्थात अट्रैक्शन वेंदी आहे, भई हीअ दवाई आहे इन करे खायां थी, हीअं न कि असांखे हीअ भाॼी ॾाढी टेस्टी लॻंदी आहे। तव्हां रोटी कीअं खाईंदा आहियो, टेस्ट जे हिसाब सां खाईंदा आहियो या जो सीज़न में भाॼियूं अचनि या जो बि भाॼियूं तव्हांखे कोई बि वठी अचे। कई माण्हू कंदा आहिनि न कि सर्दी जी भाॼियूं स्टोर करे रखंदा कि गर्मी में खाईंदासीं, छो जी सुठी लॻंदी आहे, ईअं खाईंदा आहियो या ईअं सोचंदा आहियो भई जो बि आहे खाइणो आहे, ठीकु आहे। हाणे गर्मी में त ईंदा इहे लौकी, टिंडा, है न, तुरई, त बाबा चवनि था तव्हां कीअं खाईंदा आहियो, हीअ भाॼी सुठी न आहे, हीअ सुठी न आहे, ईअं खाईंदा आहियो। रोटी कीअं खाईंदा आहियो, जो आहे उहो ठाहे करे खाईंदा आहियो कि अरे हीअ नथो वणे, हीअं न खाईंदासीं, हीअं न खाईंदासीं, हीअं कंदासीं। त सुठो लॻणु मतिलबु अट्रैक्शन वेंदी आहे, त इहे बि मोह जो अंश आहे। खाओ पीओ मौज करो, लेकिन अंश खे विदाई ॾेई करे न्यारो ठही प्रयोग करण में प्यारा ठहिणो आहे। सम्झो, बाप दादा जे भंडारे सां स्वतः ही सर्व प्रमाण, सर्व प्राप्ति जा साधन ठहियल आहिनि। खूब खाओ, लेकिन बाप सां गॾु खाओ, ईअं न कि अॼु भाॼी ॾाढी सुठी ठही हुई, कल्ह सुठी न हुई, अॼु इहो ॾाढो सुठो आहे, है न।
त बाबा चवनि था बाप सां गॾु मौज मनायो त स्वतः ई बाप सां गॾु खाओ, अलॻि न खाओ, खूब खाओ। बाप सां गॾु खाईंदव, बाप सां गॾु मौज मनाईंदव त स्वतः ई सदा तक़दीर जे अंदरि अशोक वाटिका में हूंदव, लकीर जे अंदरि अशोक वाटिका में हूंदव। अशोक वाटिका मतिलबु सुठी जॻह। अगरि बाप सां गॾु खाईंदव, बाप सां गॾु मौज मनाईंदव त स्वतः ई बाप सां गॾु उथो वियो खाओ पीओ त स्वतः ई लकीर जे अंदरि अशोक वाटिका में रहंदव, जाते रावण जो अंश भी अची न सघंदो आहे। कोई भी चीज़ वठो भी न, शॉपिंग भी करण था वञो, कुछ खाइण पीअण जी चीज़ूं, कुछ बाबा चई न आवश्यकता प्रमाण वठण लोभ न आहे, लेकिन बेहद में आवश्यकता हली वञे उहो लोभ हूंदो आहे। त बाबा चवनि था हाणे रावण अगरि बाबा सां गॾु उथंदव वेंदव खाईंदव पीअंदव त लकीर जे अंदरि रहंदव, अशोक वाटिका में हूंदव। रावण जो अशोक लकीर जे अंदरि रावण न अची सघंदो आहे न। ये जो कहानी है न, सीता लकीर जे अंदरि लकीर खे पार कई, ये वो हिकु सीता न हुई। हाणे असां बि अगरि सम्झो कोई तव्हांखे चए थो ये खाओ, असां बि न ये बिना लहसुन प्याज चीज़ ये ठाती आहे, ये खाओ ये खाओ ये खाओ। बाबा असांखे छुट्टी ॾिनी आहे घर गृहस्थी में रहण वारे माण्हुनि खे, ॿारनि खे, कि अगरि तव्हांजे घर लहसुन प्याज वारा माण्हू आहिनि त चलो तव्हां हुन लाचारी में पंहिंजो अलॻि ठाहे करे खाओ, कोशिशि करो। तव्हां ॿाहिरि वञो शादी पार्टी में भले वञो, उते बि बिना लहसुन प्याज जी चीज़ूं ठाहींदियूं आहिनि, खाओ। पर हीअं न कि कोई माण्हू तव्हांखे न चए थो कि असां तव्हां बिना लहसुन प्याज जे खाईंदा आहियो, चलो मां तव्हांजे लाइ इहे ठाहे ईंदमि। तव्हां कंहिंखे चओ अरे भाई ये चीज़ त ॾाढी सुठी आहे, ये बिना लहसुन प्याज जी, हा ठीकु आहे ठाहे अचो। ईअं न असां ॿाहिरि वञूं, हा भई बिस्किट बिना लहसुन प्याज जा आहिनि, वो त लाचारी में बाबा चए थी मशीन मेड खाओ। ईअं थोरी असां वटि असां घर गृहस्थी में तव्हांजे घर में तव्हांखे सभु फैसिलिटी आहे, सभु ठाहिण लाइ बिना लहसुन प्याज जे तव्हां सभु कुझु ठाहींदा आहियो खाईंदा आहियो, ऐं तव्हां सोचो था भई बिस्किट बि बिना लहसुन प्याज जा ॿाहिरां खाई सघंदा आहियूं, मतिलबु बिना लहसुन प्याज जे मशीन मेड कुझु बि वठी खाओ। ईअं न, लकीर जे अंदरि रहो, है न, लकीर जे अंदरि बाप सां गॾु गॾु रहो। भई ये ॾिसो जंहिंजे घर में ॿिया माण्हू ज्ञान में नथा हलनि, उहे ई हलनि था, उन्हनि जे लाइ बाबा चईंदा आहिनि कि ठीकु आहे न, कॾहिं कॾहिं फैमिली ॿाहिरि थी वञे घुमणु खाइणु पीअणु, त उहे न वेंदा त पोइ सेवा कीअं थींदी। उहे भले ई वञनि, भले ई बिना लहसुन प्याज जो बि मिले थो खाइनि पीअनि, उन्हनि जे लाइ बाबा छुट्टी ॾिनी अथई। लेकिन जंहिंजी फैमिली हले थी वो उन्हनि खे सपोर्ट बि करे थी ऐं मञे बि थी कि भले तव्हां न हलो, भले तव्हां इहे न करो, कोई ॻाल्हि कोन्हे, त उन्हनि खे थोरी करिणो खपे। त बाबा चवनि था रावण जो अंश अची न सघंदो आहे अगरि बाबा सां गॾु रहंदव त। खाओ पीओ मौज करो, लेकिन लकीर जे अंदरि बाप सां गॾु गॾु करो, पोइ कोई ॻाल्हि मुश्किल न लॻंदी, हर ॻाल्हि मनोरंजन अनुभव थींदी। कई बार न माण्हू ज्ञान मार्ग में आहे न ॾाढो स्ट्रिक्ट हलंदा आहिनि न, त ॾाढो ई आहे न उन्हनि खे मतिलबु ब्राह्मण जीवन में ख़ुशी न त छा मज़ो, उहे हिन में ई बिज़ी रहंदा आहिनि, असांखे इहे न खाऊं, असां ईअं न। हाणे ॾिसो तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो, है न, अगरि तव्हां घर गृहस्थी में रहंदे तव्हांजी शादी बि थियल आहे, तव्हांजा पति आहिनि, ॿार आहिनि,
ऐं तव्हां हिननि सां गॾु काॾे शादी में बि न वञो, काॾे फंक्शन में बि न वञो, काॾे घुमणु खाइण बि न वञो, त केॾा विघ्न ईंदा न ॿुधायो, है न। तव्हां घर गृहस्थी में आहियो, छो जी कई माण्हू सोचता आहिनि न सेंटर वारी दीदी हीअं न कंदी आहे, हीअं न कंदी आहे, लेकिन सेंटर वारी दीदियूं त वेंदियूं आहिनि न, पंहिंजो सेवा करणु वेंदियूं, कोर्स कराईंदियूं, इहे सभु कंदियूं, त उहे बिज़ी रहंदियूं, उन्हनि जी लाइफ ई अहिड़ी आहे। तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो त तव्हांखे कोई शादी पार्टी में इनवाइट कंदो त तव्हांखे वञिणो ई आहे। न वेंदव त तव्हां सॼो ॾींहुं घर में ई वेठा हूंदव, घर में वेठा हूंदव त छो जी तव्हां सेंटर त वञी करे सेवा नथा करो, प्रदर्शनी वञी करे सम्झाए, या त होॾे वञो, या त होॾे वञो, त बि चलो तव्हां बंधन मुक्त थींदा वेंदव, तव्हांजा पति ॿार बि पाण ई सेट थींदा वेंदा। तव्हां होॾे बि नथा वञो, हेॾे बि नथा वञो, विच में फसियल आहियो, पोइ उन्हनि जो न जीवन में उन्हनि खे उहो जो ब्रह्मण जीवन जो जेको आनंद हूंदो आहे न, उहो वठी न सघंदा आहिनि, उहो मज़ो न ईंदो आहे उन्हनि खे। त बाबा चवनि था ब्रह्मण जीवन मतिलबु मनोरंजन वारो जीवन। खाओ पीओ मौज में रहो, ख़ुशी रहो, आंतरिक ख़ुशी हुजणी खपे। बाबा चवनि था अच्छा, डबल विदेशी सदा मनोरंजन जी विधि सम्झी करे वञो था, मुश्किल त न लॻंदो आहे। बाप सां गॾु वेही रहो त कोई मुश्किल न आहे, हर घड़ी मनोरंजन अनुभव कंदा, हर सेकेंड स्व प्रति सर्व प्रति बधाई जे बोल निकिरंदा रहो, हर सेकेंड स्व प्रति ऐं सर्व जे प्रति बधाई जा बोल निकिरनि, सदा हिक ॿ खे बधाई ॾींदा, त विदाई ॾेई करे वेंदा, विदाई ॾेई करे वञिजो, साथ में न खणी वञी, साथ में त न खणी वेंदव न, ये सर्व अंश खे विदाई ॾियो, बधाई मनाए करे वञिजो। तयार आहियो न सभी, बाप दादा चवनि था सभु तयार आहियो, रावण खे वंश अंश सहित विदाई ॾियनि, तयार आयो न सभी। डबल विदेशी, बाबा डबल विदेशन का पुछनि, बाप दादा बि अहिड़े सदाकाल जी विदाई बाप दादा बि अहिड़े सदाकाल जे विदाई ॾियण वारे खे बधाई था ॾियनि, सदा जे लाइ रावण जे अंश वंश सहित अंश वंश सहित सभिनि खे विदाई ॾियो, रावण जो पूरो वंश अंश सहित विदाई ॾियो। त बाबा अहिड़े ॿारनि खे छा ॾींदा, बधाई ॾींदा। सभिनि करे छॾियो त बाबा असांखे बधाई ॾियनि था। अच्छा, अहिड़ा सदा मनमना भव अर्थात सदा मनोरंजन करण वारा, सदा हिकु बाप में सॼो संसार अनुभव करण वारा, हिकु बाप में ई सॼो संसार आहे, है न। हीअं त ॾिसो, तव्हां सोचो कि बाबा, अगरि तव्हां बाबा खे सुठी रीति सम्झो त ॾिसो, बाबा जी यज्ञ में हर प्रकार जे माण्हू जी सेवा थींदी आहे, ऐं बाबा सभिनि खे मदद बि कंदा आहिनि। जीअं सम्झो स्पोर्ट्स विंग आहे त चइण में त कि उहो स्पोर्ट्स विंग वारा स्पोर्ट्स वारनि जी सेवा कंदा आहिनि, लेकिन हुन स्पोर्ट्स वारनि जी बि सेवा कीअं करनि, उन जी युक्ति केरु ॿुधाईंदो आहे, बाबा।
चइण में त भॻवानु निराकार आहे, परम धाम में रहंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि कि मां त मुक्ति जीवन मुक्ति दाता आहियां, मां त सिर्फ़ु पावन ठाहिण आयो आहियां, मां त सिर्फ़ु तव्हांजे लाइ स्वर्ग जी स्थापना करण आयो आहियां। लेकिन जो माण्हू न खेल कूद वारनि जी सेवा कंदा हूंदा, उहो बि त बाबा सां ई योग लॻाईंदा आहिनि न, उन्हनि खे बि युक्ति त बाबा ई ॾींदा आहिनि न। खेल कूद वारनि जो दिमाग़ में छा हलंदो आहे, कीअं हलंदो आहे, त उन रीति बाबा उन्हनि खे युक्ति ॾींदा आहिनि कि इन्हनि खे ईअं सम्झायो, ईअं चओ। त जीअं बाबा जी रेस त पूरे विश्व में फैलंदी आहे, त बाबा जी रेस हिन दुनिया में जो खेल कूद कंदा आहिनि न, उन्हनि वटि बि वेंदी आहे। उन्हनि खे बि केॾा सारा गेम्स आहिनि, तव्हां अगरि दुनिया में ॾिसो है न, त जेका सतयुग में असां खेॾंदासीं, रावण जी संप्रदाय वारनि जा गेम अलॻि आहे। लेकिन बाबा उन्हनि खे बि रेस ॾींदा आहिनि न, खेल कूद वारनि खे, कलाकारनि खे, है न। ॾिसो बाबा जी मुरली में कहिड़ा गीत वॼंदा आहिनि, पहिरियों फिल्मी गीत। बाबा चईंदा आहिनि कि इन्हनि खे बि मां वरसो ॾिनो हुयो। त बाबा त जीअं सूर्य जी रोशनी में सदा केॾी फैलंदियूं आहिनि, ऐं हिकु सफ़ेद किरणनि में केॾी सारी किरणियूं हूंदियूं आहिनि। हीअं हिकु शिव बाबा आहे, लेकिन शिव बाबा जी रेस केॾी विस्तार में अलॻि अलॻि, हिन दुनिया में जो अलॻि अलॻि माण्हू आहिनि, जो अलॻि अलॻि कार्य कंदा आहिनि, उन्हनि सभिनि जी मदद करण वारो भॻवानु आहे। त हीअं ॾिसो त बाबा सिर्फ़ु हिकु बिंदु आहिनि, हीअं ॾिसो त बाबा चईंदा मां सिर्फ़ु तव्हांखे पावन ठाहिण आयो आहियां। लेकिन त बि बाबा जी मुरली ॿुधो त केॾी सारी बाबा अलॻि अलॻि युक्ति ॿुधाए वठंदा आहिनि। भले हिकु लाइन में ॿुधाईंदा, लेकिन बाबा जी हुन हिकु लाइन में बि ॾाढो अर्थ हूंदो आहे। त बाबा चवनि था हिकु बाप में ई सॼो संसार अनुभव करण वारो। अगरि तव्हां बाबा खे विधि पूर्वक सॼो ॾींहुं यादि करे कर्म करो न, तव्हांखे लॻंदो कि मां सॼो ॾींहुं घुमां थी बसि। बाबा तव्हांखे छा अनुभव कराईंदा। अहिड़ा विशेषताऊं ॾिसण वारा विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। सेवाधारियुनि सां बाप दादा ॻाल्हाईंदा। सेवाधारियुनि खे मधुबन में छा सौगात मिलंदी आहे? प्रत्यक्ष फल बि मिलियो, भविष्य प्रालब्ध बि ठातो। सेवाधारी त डबल सौगात थी वई न। ख़ुशी मिली, निरंतर योग जे अभ्यासी ठहियो, इहा आहे प्रत्यक्ष फल। जॾहिं मधुबन में कोई सेवा कंदो आहे त ख़ुशी बि मिलंदी आहे, ऐं हुन समय शुरू उते त बाबा जे गीत ई हलंदा आहिनि, ऐं बाबा जो ई घरु आहे। सभु माण्हू बाबा 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 कंदा रहंदा आहिनि, कंहिं न कंहिं रीति सां बाबा बाबा कंदा ई आहिनि। हा, त ऑटोमेटिकली कर्म योगी बि थी वेंदा आहिनि, निरंतर योगी बि थी वेंदा आहिनि, त प्रत्यक्ष फल मिली वेंदो आहे, ख़ुशी ऐं निरंतर योग। लेकिन हिन सां गॾु भविष्य प्रालब्ध बि जमा थी वेंदी आहे। सोचो हिन समय संगम युग ते राजा केरु आहे? शिव बाबा आहिनि न। शिव बाबा कल्ह चई न कि राजा सां गॾु थोरी प्रजा रहंदी आहे, त राजा संगम युग जो शिव बाबा है न। हालांकि शिव बाबा ब्रह्मा बाबा जे तन में आहिनि, त प्रजापिता ब्रह्मा थी विया। त सोचो तव्हां जॾहिं मधुबन में वेंदा आहियो, मतिलबु बाप दादा जे घर वेंदा आहियो, मतिलबु सेठ जे घर वेंदा आहियो, त डायरेक्ट शिव बाबा जो घर, मेन वॾो घर उहो आहे, ऐं असां सभु उतां जा ई रहवासी आहियूं। इहे त तव्हांजो सेवा स्थान आहे। ईअं त ॾिसो कोई आहे न घर में झाड़ू पोछो न कंदो हूंदो, लेकिन टिकाणे मंदरनि में झाड़ू पोछो करे ईंदा आहिनि, है न। घर में फुल्को बि न पचाइनि, लेकिन कोई टिकाणे में फुल्को पचाए न, उन्हनि खे केॾी ख़ुशी थींदी आहे। भक्ति मार्ग में बि ॾिसो,
उन्हनि जी ख़ुशी जो ठिकानो न हूंदो आहे की असां टिकाणे में लंगर पचायासीं ऐं घर में हिकु रोटी पचाइण नथी हुजे, घर जा झाड़ू पोछा करण में नौकराणी थी वेंदा आहिनि और टिकाणे मंदरनि जा झाड़ू पोछा करनि था वञी करे। कुझु त फ़र्क़ु आहे न भई। छो जो हुते तव्हां सोचंदा आहियो भक्ति मार्ग वारा माण्हू सोचंदा आहिनि की भॻवान जो घरु आहे, ऐं हिते त डायरेक्ट भॻवान जो घरु आहे साकार में। हुते अगरि तव्हां झाड़ू पोछो बि करो मधुबन में या सेंटरनि में त तव्हांजो केॾो भाग्य थी वेंदो, है न। सेंटर में कॾहिं झाड़ू पोछो कयो आहे तव्हां, रोटी ठाही आहे? कई माण्हुनि खे न उहो बि अहंकार ईंदो। सेंटर वारी दीदियुनि खे बि आहे न, हुतां जी सेंटर वारी दीदियूं बि कोई अगरि पहिरियों थोरी हुयूं इहे मायूं आयूं, हाणे मधुबन में त बि केॾी मायूं आहिनि। पहिरियों जॾहिं साकार बाबा जे समय न सभु माण्हू ख़ुदि ई कंदा हुया। हाणे कोई एॾो यज्ञ खे कोई एॾो सुठी रीति ॾिसे न, कंहिं सेंटर ते त दीदियूं कंदियूं आहिनि, कंहिं सेंटर ते न कंदियूं आहिनि। पढ़ियल लिखियल ईंदियूं आहिनि न त चईंदी असां हिते झाड़ू पोछो थोरी करण आया आहियूं। छो जी सम्झंदा न आहिनि, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न कि हिते भले ई कोई ज्ञान योग करे थो त बि सम्झे नथो कि डायरेक्ट भॻवान जो घरु आहे। माण्हू टिकाणे में वञी करे ॾिसो, माण्हुनि खे चयो न कि वॾी माई खे बि झाड़ू पोछो करो। अमृतसर में ॾिसो वञी कीअं कंदा आहिनि। त हिते आहे न बाबा जी घर खे बि माण्हू भॻवान जो घरु न सम्झंदा आहिनि। मतिलबु हिते डायरेक्ट भॻवान जो घरु हूंदे हुए बि कोई सेंटर में बि झाड़ू पोछो करे त चईंदा मां इहे सभु थोरी करण आई आहियां, मां त क्लास कराईंदमि, मां त मुरली ॿुधाईंदमि। या के जिज्ञासु जेका ईंदा आहिनि माताउनि खे अगरि कोई दीदी चए न कि झाड़ू पोछो करे वठो, कपिड़ा धोई वठो, भोग ठाराइण वारी, त बि उन्हनि खे लॻंदो अरे असांखे इहे था चवनि। तव्हां इहे न ॾिसंदा करो कि दीदी थी चए या इहा उहा, भले तव्हांखे दीदियुनि जा कपिड़ा न धोइणा आहिनि उहा कोई ॻाल्हि कोन्हे, उहो त चलो उहो त पंहिंजा सभु धोई सघंदो आहिनि। लेकिन तव्हां बाबा जो घरु सम्झी करे अगरि हुते बाबा जो घरु आहे, साफ़ सफ़ाई करो, झाड़ू पोछा करो त हुन में कोई ग़लती थोरी आहे, है न। त उहो एॾी ऊची सम्झ जॾहिं हुजे न, है न, तॾहिं त माण्हू जंहिंखे चइबो आहे देही अभिमान। देह अभिमान बाबा साकार मुरली में चईंदा आहिनि न कि मम्मा बाबा बि बर्तन मांजिया, मम्मा बाबा बि झाड़ू पोछो कयो। पहिरियों कंदा हुया न सभु, हाणे न कंदा आहिनि। हाणे जी जनरेशन ख़ुदि खे वॾो सदाईंदी आहे। पहिरियों इन्हनि वॾी वॾी दादियुनि छा न कयो, अगरि तव्हां हिस्ट्री ॿुधी हुजे त बाबा चवनि था कि सोचो तव्हां मधुबन में, अगरि तव्हांखे कोई मधुबन में चई वठे कि झाड़ू पोछा करो, करे सघंदा आहियो? बर्तन मांजदव, केॾो मज़ो ईंदो। उते न मधुबन में त कोई ॿाहिरां जो अचिणो बि न खपे। हीअ त अॼुकल्ह लेबर एॾी हूंदी आहे, छोकी हुते त मतिलबु हिकदमि डायरेक्ट भॻवानु ईंदो आहे। ॾिसो अगरि असां सोचूं कि हीअं त बाबा मिलन में कंहिं बि अज्ञानी खे अचणु न ॾींदा, हीअ उहा, लेकिन तव्हां ॾिसो मधुबन में केॾी लेबर कमु करणु ईंदी आहे। उहे लहसुन प्याज खाईंदा आहिनि, भिकारी आहिनि, हीअ उहा। त पहिरियों जेका आदि में जेकी स्ट्रिक्टनेस हुई न साकार बाबा जे समय, उहो हाणे त 1% बि न हूंदी। त बाबा असांखे चवनि था कि मधुबन में या सेंटरनि ते अगरि तव्हांखे सेवा करण जो चांस मिले त हुनखे कॾहिं बि न छॾो। तव्हां इहे सम्झी करे करो कि असां भॻवान जे घर में, डायरेक्ट बाबा जे घर में, मुंहिंजे पीउ जो घरु आहे, मुंहिंजे पीउ जो घरु आहे, मुंहिंजे टीचर जो घरु आहे, मुंहिंजे सतगुरु जो घरु आहे, मुंहिंजे शिव साजन जो घरु आहे। उन जे घर तव्हांखे कमु करण लाइ चवनि था, सेवा करण लाइ।
त पंहिंजी घर में कुछ भी करण में शर्म थोड़ी अचणी खपे या बुरो थोड़ी लॻणो खपे। छो जी प्रत्यक्ष फल ख़ुशी अगरि तव्हां हुन स्थिति में स्थित थी करे कंदा न त तव्हांखे प्रत्यक्ष फल ख़ुशी मिलंदी। ऐं निरंतर योग बि रहंदो, भविष्य जे लाइ जमा बि थी वेंदो। असांजे हिते भविष्य जे लाइ बि जमा थी वेंदो। माण्हू ॾिसो उहो जेका सेवा करणु वेंदा आहिनि न अज्ञानी माण्हू, उहे बि छा सोचंदा आहिनि कि मां पुण्य जो कमु करे आहियां। अरे झाड़ू पोछो ई त करे आयो, लंगर त पचाए आयो, वीचारी केॾो पुण्य जो कमु करे आई आहे। ऐं हिते डायरेक्ट भॻवान जे घर कमु करण में माण्हुनि खे त इहे बि ॾिसो उहो आहे न, बुद्धि जो तालो बंदि थी वेंदो आहे न हुन समय। इहे न ॾिसो कोई दीदी थी चए, कोई छा थो चए, तव्हां त बाबा जो घर सम्झी करे वेंदा करो। दीदी वीदी जो घर थोड़ी आहे, दादियुनि जो घर थोड़ी आहे, बाबा जो घर आहे। त तव्हांखे कुझु बि बुरो न लॻंदो। इहे संस्कार हाणे अहिड़ा पक्का करे वञो जो हुते बि इहे संस्कार रहनि। चलो हुते न त कम से कम तव्हां पंहिंजो घर ई बाबा जो घर सम्झो। तव्हां पंहिंजो इहे जेको घर आहे न, इहे जेका मुंहिंजो घर न आहे, इहे बाबा जो घर आहे। त बाबा जे घर में तव्हांखे झाड़ू पोछो करण में छा थो लॻे? छो था माइनि खे सॾु करायो, है न? छो छा आहे न, माइनि खे सॾु करण सां न थोरा वाइब्रेशन चेंज थी वेंदा आहिनि घर में, ऐं माइनि सां बि बुद्धि योग लॻी वेंदो आहे। इहे बि हिकु तरीक़े जो विघ्न आहे न। बाबा जी यादि में ख़ुदि करो छाहे जो, ॿियो छा करिणो आहे? अॼु बाबा केॾो गृहस्थनि खे उठाई न सुबुह जो साकार मुरली में। बाबा चई न घर गृहस्थी वारा मुंहिंजी यादि में कर्म कंदा आहिनि ऐं कोई पाप कर्म न करनि त केॾो ऊच पद पाए वठंदा आहिनि। त तव्हां पंहिंजो घर न सम्झो, बाबा जो घर सम्झो, त बि ऊच पद पाए वठंदव। त बाबा चवनि था कि जीअं मधुबन में या सेंटरनि ते सेवा कंदा आहियो, हूअं इहे संस्कार घर में बि हुजणु खपनि। जीअं पुराणा संस्कार न चाहींदे बि कर्म में अची वञनि, इहे संस्कार बाबा जे घर जा उहे पक्का थी वञनि। त संस्कारनि जे कारण इहे अभ्यास हलंदो ई रहंदो। मधुबन में जो दिनचर्या हूंदी आहे, जो तव्हां सेवा करे ईंदा आहियो, जो तव्हांखे अनुभव थींदो आहे, जेकी स्थिति रहंदी आहे सुठी, उहा संस्कार ठही वञे। पोइ माया विघ्न न विझंदी, छो जी संस्कार ठही आहिनि न। हिन करे सदा हिन संस्कारनि खे अंडरलाइन कंदा रहणो, फ्रेश कंदा रहणो। हिते रहंदे विघ्न निर्विघ्न रहिया। मधुबन में रहंदे अगरि तव्हां निर्विघ्न रहिया, कोई विघ्न त न आयो न, कोई मन सां बि आपस में टकराव वग़ैरह त न थियो न। मधुबन में थींदो आहे जॾहिं सेवा करणु वेंदा आहियो, अगरि तव्हां विया हुजो त कॾहिं संस्कारनि जो टकर थींदो आहे हुते आपस में? मन सां बि आपस में टकर कयो, टक्कर वग़ैरह त न थींदो आहे न। बाबा प्रश्न था पुछनि। संगठन में भिन्न भिन्न प्रकार जा हूंदा आहिनि न, इहे ई त एग्ज़ाम थींदो आहे न। भई सेवा कंदे कंदे न ख़ुदि जी स्थिति बि पतो लॻी वेंदी आहे कि भई सेवा कंदे उहे कहिड़ी बि प्रकार जी आत्मायूं हुजनि। कई बार साथ में बि वेंदा आहिनि न, संगठन ठाहे करे मधुबन वेंदा आहिनि, त हुन में बि पतो लॻी वेंदो आहे। संगठन जे विच में रहणु मतिलबु ख़ुदि जी चेकिंग बढ़िया थी वेंदी आहे। ॾिसो अगरि असां संगठन में रहंदासीं न, त कंहिंजो स्वभाव संस्कार कहिड़ो, कंहिंजो स्वभाव संस्कार कहिड़ो। ऐं बाबा त चईंदा आहिनि हमेशह विशेषता ॾिसो। त सोचो तव्हां संगठन में आयो, तव्हां नोट कयो इहे अहिड़ी आहे, इहे अहिड़ी आहे, त हुन समय ख़ुदि खे ॾिसो कि मां छा थी ॾिसां, मूंखे त विशेषता ॾिसणी आहे। संगठन में ई असांजी धारणाउनि जो एग्ज़ाम थींदो आहे। संगठन में ई केतिरो असां मिली जुली करे हिक ॿिए खे सम्झी करे हली सघंदा आहियूं, इहे असां ख़ुदि चेक करे सघंदा आहियूं।
संगठन में असां चेक करे सघंदा आहियूं कि मां केतिरो ॿियनि जी स्वभाव संस्कार खे ॼाणंदे हुए उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना केतिरी रखी सघंदी आहियां, उन्हनि जी विशेषता केतिरी ॾिसी सघंदी आहियां। कल्ह बाबा चई क्रोध जो अंश आहे किनारो करणु, क्रोध जो अंश आहे किनारो करणु। त अगरि संगठन में रहो था, कंहिंसां तव्हांजी ठहे नथी, कोई तव्हांखे सुठो नथो लॻे ऐं तव्हां अगरि संगठन में रहंदी हुई हुन सां किनारो करे हलो था त मतिलबु ये क्रोध जो अंश आहे। संगठन में ही तव्हां पतो करे सघंदा आहियो जो बाबा चई न कल्ह मोह मतिलबु एक्स्ट्रा स्नेह है। संगठन में बि कंहिंसां न एक्स्ट्रा स्नेह हूंदो आहे न, इहा सुठी आहे। मां त हिन सां गॾु ई रहंदी आहियां जॾहिं बि वेंदी आहियां। तो संगठन में रहंदी हुई तव्हां ख़ुदि खे ॾाढो चेक करे सघंदा आहियो कि केतिरी तव्हां शुभ भावना शुभकामना रखी सघंदा आहियो। सम्झो तव्हां घर गृहस्थी में बि संगठन में रहंदा हूंदा, ससु नुंहुं ॾेराणी निराणा वग़ैरह, ससु सहुरो, है न, इन्हनि में ई तव्हां चेक करो तव्हांजी ससु जो नेचर कीअं, ॾेराणी वेराणी जो नेचर कीअं, ॿारनि जो नेचर कीअं, पति जो नेचर कीअं, पत्नी जो नेचर कीअं। मां हिननि खे बाबा त चए थी हमेशह विशेषता ॾिसो, त मां तव्हां इहे ॾिसो पंहिंजे घर में जेतिरा माण्हू आहिनि त उन्हनि जी विशेषता ॾिसी हलंदा आहियो या सोचो त हल ठीकु आहे हलणो पवंदो आहे, हल कोई न। उन्हनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसी हलंदा आहियो या दैहिक संबंध सां ॾिसी हलंदा आहियो। पंहिंजे ॿारनि जी जे बारे में तव्हांखे टेंशन आहे छा? हुजणी त न खपे, छो जी असांजा त ॿार आहिनि न बाबा जा ॿार आहिनि। अगरि पढ़ाई लिखाई न कंदा आहिनि, कम मार्क्स आया, इहे उहो, बाबा तव्हांजा ॿार एतिरे पढ़ंदव, कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हांजे ॿारनि में कोई बि बुरो स्वभाव संस्कार आहे त तव्हांखे टेंशन थींदी आहे कि तव्हां सिर्फ़ु बाबा खे चई छॾंदा आहियो बाबा हिन आत्मा जो इहे संस्कार आहे, इहे हुनजे लाइ हुनखे योगदान ॾींदा रहंदा आहियो। अरे तव्हां घर गृहस्थी में ई संपन्न संपूर्ण थी सघंदा आहियो बाप समान। घर गृहस्थी बि त संगठन ई आहे न, है न, सेंटरनि ते उहा संगठन हूंदो आहे, तव्हांजो इहे संगठन हूंदो आहे। ॿियो काॾे थोरी वञिणो आहे, सिर्फ़ु हिते हिन ज्ञान सां छा करिणो आहे, ख़ुदि खे चेक करिणो आहे, चेंज करिणो आहे बसि। त उहो त तव्हां अकेला रहंदा त न करे सघंदा आहियो, माण्हुनि जे विच में ईंदा त ई करे सघंदा आहियो न, है न। हीअं त तव्हां सभिनि खे चओ सभिनि जे लाइ सुठो सोचो, लेकिन तव्हांजे साम्हूं कोई अहिड़ो माण्हू अचे हुनजे लाइ तव्हां सुठो सोचो तॾहिं त ॻाल्हि आहे न। त बाबा चवनि था कि हाणे संगठन में जॾहिं रहंदा आहियूं तॾहिं आपस में पतो लॻंदो आहे। संगठन में भिन्न भिन्न प्रकार जा हूंदे हुए बि सी फादर कयो या सी ब्रदर सिस्टर कयो, कई बार हूंदो आहे न, ईअं बि थींदो आहे कि ज्ञानी मिलंदा आहिनि न। अगरि सम्झो कि बाबा जी कोई ॻाल्हि आहे उहा तव्हांखे यादि आहे उनखे यादि न आहे ऐं उहो कमु थी करे त इहे ख़्यालु ईंदा आहिनि, ॾिसी बाबा जी ॻाल्हि यादि ई कोन अथसि, हीअ त पुरुषारत ई न कंदी आहे, ॾिस हिन में अञा इहे बि अवगुण आहे। हुननि खे सहयोग ॾियो, ब्राह्मणनि में सहयोग ॾिबो आहे, अज्ञाननि खे दान ॾियो, सी फादर करो, सी ब्रदर सिस्टर न करो। त सदा सी फादर करण वारा आहिनि उहे बाप दादा जे समीप ॿार रहनि, उन्हनि खे बाबा बि पाण जे साम्हूं रखंदा आहिनि। जी सम्झो कि तव्हां हर ॻाल्हि में अगरि ॾिसंदा आहियो कि ब्रह्मा बाबा छा कयईं, मम्मा छा कयईं, है न, त बाप दादा तव्हांखे पंहिंजे समीप रखंदा। ऐं तव्हां अगरि ईअं सोचंदव कि हा असांजी सेंटर वारी दीदी बि ईअं कंदी आहे त तव्हां पंहिंजी दीदियुनि खे साम्हूं रखी हलो था। असांखे
निराकार रूप में शिव बाबा जीअं ठहिणो आहे, साकार रूप में ब्रह्मा बाबा जीअं ठहिणो आहे। त हमेशह न कुछ भी थिए न, कुछ भी सम्झ में न, उन ॾींहुं कल्ह परसे बाबा जो वरदान आहे न, शायदि अॼु ई हुयो कि साकार में अनुभव करे न वेरीफाई करायूं। जी साकार में मूंसां गॾु बाप दादा आहिनि। जी सम्झो कि न तव्हांजो ॿारु रोईंदो आहे ॾाढो, एग्ज़ाम्पल, त तव्हां साकार में बाप दादा खे मर्ज करो, बाबा इहा आत्मा, तव्हांजी आत्मा न ॾाढी रोईंदी आहे, त सोचो कि साकार में बाप दादा जे साम्हूं अहिड़ो ॿारु हुजे त बाप दादा छा करनि हा? परेशान थियनि हा, हुनखे डांटनि हा, मारनि हा, छा करनि हा? हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना करनि हा न, कि हिन आत्मा जो बि रोइण जो संस्कार ख़तमु थी वञे। अगरि तव्हांजो ॿारु पढ़ाई लिखाई में सिंसियर न आहे, डिसिप्लिन में न हलंदो आहे, चाहे ॿारु, चाहे ससु, चाहे पति, चाहे ॾेराणी वीराणी निणान, कोई बि जंहिंसां बि तव्हांखे लॻे थो न कि तव्हांखे कुझु ठीकु नथो लॻे, चाहे तव्हांजी टीचर ई छो न आहे, भले तव्हांखे अगरि सेंटर वारी दीदी दादियुनि जो बि कोई ॻाल्हि हुजे न, दीदियुनि जो बि, त बाबा खे बसि ॿुधाइणो आहे, बाबा इहे दीदी आहे न ईअं ईअं कंदा आहिनि। बसि तव्हांजो कमु एतिरो ई आहे। असांखे कुझु मनन चिंतन करण जी ज़रूरत न आहे, कंहिंसां डिस्कस करण जी ज़रूरत न आहे। बाबा खे ॿुधाए छॾो, साकार में बाप दादा खे मर्ज करे बाबा खे ॿुधाए छॾो, बसि ॻाल्हि ख़तमु। बाबा तव्हांजी ससु कुझु ईअं कंदी आहे, बाबा इहा आत्मा न ईअं ईअं कंदा आहिनि, त मूंखे ईअं संकल्प हलंदा आहिनि। तव्हां ख़ुदि में जो परिवर्तन करिणो आहे, हुनजे लाइ बाबा खां दृष्टि वठो। उन आत्मा में जो परिवर्तन करिणो हूंदो हुनखे बाबा दृष्टि ॾेई छॾंदा, ॻाल्हि ई ख़तमु। छा जो असां हेॾे होॾे वेही माण्हुनि सां डिस्कस करूं? त हिन रीति सी फादर करो। ॿियो जो सी फादर सां गॾु गॾु सी सिस्टर करे छॾंदा आहिनि, ऐं जेका ॿार सी फादर कंदा आहिनि उहे हमेशह बाप जे समीप हूंदा आहिनि, ऐं जेका सी ब्रदर सिस्टर कंदा आहिनि उहे बाप जे समीप न हूंदा आहिनि, दूर थी वेंदा आहिनि। त तव्हां सभु केरु आहियो? समीप वारा आहियो न? तव्हां सभु केरु आहियो? समीप वारा आहियो। त तव्हां ते सदा ये स्मृति में रखंदे हलंदा हलो, ॿाहिरि रहंदे हुए बि इहे ई पाठ पको करो, सी फादर या फॉलो फादर। ॿाहिरि रहंदे हुए बि किथे बि रहो, कहिड़ो पाठ पको करिणो आहे? सी फादर या फॉलो फादर। फॉलो फादर करण वारा कॾहिं बि कंहिं परिस्थिति में डगमग न थींदा। कोई बि ॻाल्हि थिए त हुन में सोचो कि ब्रह्मा बाबा छा, अगरि हीअ ॻाल्हि ब्रह्मा बाबा जे साम्हूं आई हूंदी त ब्रह्मा बाबा छा कयो हूंदो? त बाप दादा के साम्हूं इमर्ज करे बाप दादा खे चओ त तव्हांखां उहो ई कर्म थींदो। फॉलो फादर करण वारा कॾहिं डगमग न थींदा, त सी फादर करण वारा अचल अॾोल हिकु रस रहंदा। अच्छा, सभु आशायूं पूरियूं थी, सभिनि पंहिंजी पंहिंजी सेवा में सुठो पाठ बि वॼायो। अच्छा, पाठ वॼाइण जी निशानी आहे, सुठो पाठ वॼाइण जी निशानी आहे, हर वर्ष तव्हांखे ई निमंत्रण ॾींदा। अगरि न कोई सुठी क्लास कराईंदो आहे, सुठो पाठ वॼाईंदा आहिनि, त मतिलबु कि हर वर्ष तव्हांखे ई निमंत्रण ईंदो। इहा आहे प्रैक्टिकल यादगार। इहा आहे प्रैक्टिकल यादगार ठाहिणु। उहे यादगार त ठहींदा ई आहिनि, लेकिन हाणे बि ठही वेंदा आहिनि।
कोई सुठी सेवा करे करे वेंदा आहिनि त सभिनि जे मुख सां इहे ई निकिरंदो आहे कि हुनखे ई सॾु करो। त अहिड़ो सबूत ॾेखारिणो खपे न, जो सेवाधारी सां सदा जा सेवाधारी ठही वञे। ॾिसो बाबा सां गॾु बि हाणे पहिरियों बि असां पाठ वॼायो हूंदो, त बाबा हिन कल्प में बि असांखे ई ढूंढे। सभु चवनि इन्हनि खे हिते ई रखी वठो, मतलब कि इन्हनि खे हिते ई फिक्स करे छॾो। मधुबन निवासियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था। मधुबन निवासी त आहिनि ई सर्व प्राप्ति स्वरूप। श्री मधुबन जी महिमा, मधुबन जी विशेष पढ़ाई, मधुबन जो विशेष संग, मधुबन जो विशेष वायुमंडल सभु तव्हांखे प्राप्त। मधुबन जी महिमा, मधुबन जी विशेष पढ़ाई, मधुबन जो विशेष संग, मधुबन जी विशेष वायुमंडल सभु मधुबन निवासियुनि खे प्राप्त आहे न। त मधुबन में ॿाहिरां वारा पंहिंजी सभु इच्छायूं पूर्ण करण ईंदा आहिनि। तव्हां त हिते ई वेठा आहियो, बाबा मधुबन वारनि खे चवनि था। शरीर सां बि बाप दादा सां गॾु आहियो। श्री मधुबन में सभी साथ जो अनुभव साकार रूप में कंदा आहिनि। त शरीर सां बि साथ आहियो अर्थात साकार में बि साथ आहियो। आत्मा त आहे ई बाप सां गॾु, है न। साकार में भी साथ आयो, आत्मा त आहे ई बाप सां गॾु, त डबल साथ थी वियो न। सर्व प्रकार जी खाननि में वेठा आहियो। सोचो, मधुबन वारा सर्व प्रकार जी खाननि में वेठा आहिनि। बाबा चवंदा त सर्व खाननि जा मालिक थी वियो न तव्हां मधुबन निवासी। मधुबन वारनि जे मन सां हर सेकेंड, हर श्वास इहो ई गीत निकिरणो खपे कि पाइणो हुयो सो पाए वरितो। अप्राप्त न कोई वस्तु भंडारे। मधुबन वारा त सदा ताज़ो माल खाइण वारा आहिनि। मधुबन वारनि खे त हमेशह ताज़ो ताज़ो मिलंदो आहे। त जो सदा ताज़ो खाइण वारा हूंदा न, वो केतिरा हेल्दी हूंदा आहिनि। तव्हां सभु वरदानी आत्मायूं आहियो, सदा बाप दादा जी पालना में पलंदा आहियो। ॿाहिरां वारा त ॿिए वातावरण में, ॿाहिरां वारनि खे त ॿिए वातावरण में वञिणो पवंदो आहे न। हिन करे ख़ासि उन्हनि खे कोई न कोई वरदान ॾियणो पवंदो आहे। तव्हां त वरदान भूमि ते ई वेठा आहियो। जेका ॿाहिरि बाबा जा ॿार रहंदा आहिनि न, उन्हनि खे बाबा ख़ासि कोई न कोई वरदान छो ॾींदा आहिनि, छो जो उन्हनि खे ॿाहिरि वञी सेवा करिणो पवंदो आहे न। लेकिन मधुबन वारा त मधुबन में ई रहंदा आहिनि, वरदान भूमि में ई आहिनि। ॿाहिरां वारनि खे त हिकु वर्ष जे लाइ रिफ्रेशमेंट खपे। हिन करे तव्हां माण्हुनि सां हिकु सां बाप दादा छा ॻाल्हाए भई। ॾिसो, ज़्यादातर बाबा ॿाहिरां वारा जेका ईंदा हुया हुननि सां बाबा ॻाल्हाईंदा न इंडिविजुअल। मधुबन वारनि सां घटि ॻाल्हाईंदा हुया। श्री मधुबन वारा त मधुबन में ई रहनि था। अगरि मधुबन में रहंदे हुए बि इहे सोचंदा आहिनि कि अञा अॼु बाप दादा ईंदो, मिलन मल्हाईंदा, त ही त ठीकु न आहे न। और वैसे बि बाप दादा त असां सां गॾु ई आहिनि न, तव्हां जाते बि रहो, इहे त बसि हिकु ॾींहुं मुक़ररु हूंदो आहे। वैसे त बाप दादा सदा ई असां सां गॾु आहिनि। मधुबन में त हमेशह अव्यक्त स्थिति में स्थित रहो त तव्हांखे सभिनि जो अनुभव थी सघंदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां सां हिकु सां छा ॻाल्हाइनि बाबा। ॿाहिरां वारा त ईंदा ई साल में हिकु बार आहिनि। उन्हनि
उन्हनि खे त चईंदा आहिनि लाइट हाउस थी करे रहणो आहे, माइट हाउस थी करे रहणो आहे। छा तव्हांखे बि इहे चवनि बाबा? ॿाहिरां वारनि खे बाबा चईंदा आहिनि लाइट माइट हाउस थी करे रहो ताकी वायुमंडल खां सेफ रहंदा। मधुबन में त आहे ई उहा वायुमंडल। त ॿाहिरां वारनि खे हिन ॻाल्हि जी आवश्यकता आहे छो जी इहे ई हुननि जे लाइ कमल पुष्प ठही वेंदो आहे। लाइट माइट हाउस रहण ई कमल जो पुष्प थी वेंदो आहे जंहिंसां जिते न्यारो प्यारो ठही करे रहंदा आहिनि। वैसे बि घर में कोई ईंदो आहे त हुन जा ख़्यालु रखिणो पवंदो आहे न। तव्हां त सदा ई घर में रहंदा आहियो, उन्हनि खे डबल पार्ट वॼाइणो पवंदो आहे ॿाहिरां वारनि खे, हिन करे डबल फोर्स भरिणो पवंदो आहे। उन्हनि जे लाइ इहे हिकु हिकु शब्द संसार जे सागर में नाव जो कमु कंदी आहे। बाबा जो हिकु हिकु शब्द, छो जी ॿाहिरां वारनि खे त केॾी सारी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, जॾहिं उहे बाबा जी ॻाल्हियूं ॿुधनि हुननि खे यादि करे हलनि त उहो हिकु हिकु शब्द नाव जो कमु कंदी आहे जंहिंसां उहा हर सिचुएशन खे पार कंदा वेंदा आहिनि। ऐं तव्हां त संसार सागर सां निकिते हुए ज्ञान सागर जे विच में ई वेठा आहियो। तव्हांजो संसार ई बाबा आहे न। जेका सेंटर मधुबन में रहंदा आहिनि उहो त सदा बाबा 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 जो ई आहे, बाबा जो ई आहे, त उहो त उते ई रहनि था। ऐं ॿाहिरां वारनि खे त यादि करिणो पवंदो आहे। ऐं जंहिंजे घर में उहो हिकु ई इंसानु हुजे, कोई बाबा जी फ़ोटो कुझु न लॻाए सघे त उहो त उनजे लाइ त केॾो चैलेंजिंग आहे। प्रश्न हिकु बाबा में ई संसार आहे, हिन जो भाव छा आहे? वैसे बि बुद्धि वेंदी आहे त संसार में ई वेंदी न। संसार में ॿ चीजूं हूंदियूं आहिनि, हिकु व्यक्ति हिकु वस्तु। बाप ही संसार अर्थात सर्व व्यक्तियुनि सां जो प्राप्ति आहे न उहो हिकु बाबा सां ई आहे। बाबा ही संसार मतिलबु कि जो अलॻि अलॻि संबंधनि सां माण्हुनि खे प्राप्ति थींदी आहे उहा हिकु बाप सां ई थी वञे। बाबा असांजा डॉक्टर बि आहिनि, है ना। बाबा असांजा डॉक्टर बि आहिनि। बाप ही संसार आहिनि अर्थात सर्व व्यक्तियुनि सां जो प्राप्ति आहे उहो हिकु बाप सां ई आहे। ॿियो जो सर्व व्यक्तियुनि वस्तुनि सां तृप्ति थींदी आहे न उहो बि बाबा में, मतिलबु सर्व वस्तुनि सां जो माण्हुनि खे तृप्ति थींदी आहे न सामाननि सां, उहा बि बाबा में ई आहे। सॉरी, उहो बि बाबा सां ई प्राप्त थी वेंदी। सर्व वस्तुनि सां जो सुख आहे। वस्तु आहे त ठीकु आहे, न त बाबा खे यादि करे हलो, बाबा तव्हांखे हुन वस्तु जो अनुभव बि कराईंदा। त संसार थी वियो न बाबा। बाबा चईंदा आहिनि न सर्व संबंधनि जो, सर्व खाइण पीअण जो रस असां बाप में अनुभव कर सकते हैं। संबंध भी बाप सां, संपर्क भी बाप सां, उथण वेहण भी बाप सां ई, है न। केॾी सुठी लाइफ थी वेंदी न, उथंदा वेहंदा खाईंदा पीअंदा सभु बाप सां। त संसार ई बाप थी वियो, हा। अच्छा, ऑस्ट्रेलिया जी पार्टी सां बाबा ॻाल्हाईंदा। अॼु सभिनि छा संकल्प कयो? सभिनि माया खे विदाई ॾेई छॾी। जंहिंखे हाणे बि सोचणो आहे उहो हथ उठायो। चेक करो, माया खे पूरी रीति विदाई ॾेई छॾी। जंहिंखे हाणे बि सोचणो आहे उहो हथ उठायो। अगरि हाणे खां चईंदा सोचंदासीं त इहा बि कमज़ोर फाउंडेशन थी वियो न, है न। सोचदा अर्थात कमज़ोरी,
सोचण अर्थात कमज़ोरी। ये न चओ कि ये बि सोचदासीं असां अञा, है न, कि माया खे पूरी विदाई ॾेई छॾी या न ॾेई छॾी। ब्रह्म कुमार कुमारियुनि जो धंधो ई आहे सदा माया जी ठहिण। ब्रह्म कुमार कुमारियुनि जो धंधो ई आहे सदा माया जी ठहिण ऐं ठाहिण। त पंहिंजो निजी धंधो जो आहे हुन जे लाइ सोचबो आहे छा? पंहिंजो निजी धंधो जो आहे हुन जे लाइ सोचबो आहे। बाबा चवनि था ॻाल्हाइणो ई पवंदो आहे न, पंहिंजो जो धंधो आहे हुन लाइ ॻाल्हाइणो ई पवंदो न। जीअं ॾिसो अॻिले वर्ष दृढ़ संकल्प रखी करे वियो कि अनेक स्थाननि ते सेवा केंद्र खोलंदासीं, त खोलियो न, धंधो आहे। हाणे केतिरा सेंटर आहिनि, त जीअं इहे संकल्प कयो पूरो थियो, ईअं माया जी ठहिण जो बि संकल्प करो कि मां हाणे स्वप्न में भी माया जीत आया। संकल्प स्वप्न हर श्वास हर संकल्प में माया जीत। बाप दादा त ॿारनि जी हिम्मत ते बार बार मुबारक ॾींदा आहिनि। बाबा त ॿारनि जी हिम्मत ते बार बार मुबारक ॾींदा आहिनि। ॿियो बि अॻियां सेवा में वृद्धि कंदा रहणो आहे। हाणे बाप दादा जी दिलि पसंदि ॿार आहियो न सभी। ॾिसो बाबा चवनि था सभी मुंहिंजा दिलि पसंदि ॿार आहिनि। बाप दादा बि तव्हां साथियुनि जे बिना कुझु न करे सघंदा आहिनि। सोचो भॻवान बि असांजे बिना कुझु न आहे। तव्हां ॾाढा वैल्यूबल आहियो। अच्छा हाणे रोहरयान करो, जो पुछणो आहे पुछो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।